सिंधी मुंहिंजो मान आहे, सिंधी मुंहिंजी शान आहे। पर तव्हांखे ॼाण आहे मूंखे किराने जी दुकान आहे, हुन मथां मकान ऐं हेठां कब्रिस्तान आहे। तव्हां ॾिठो हे सोनू जो मुंडन? न सोनू जो मुंडन न, तव्हां ॾिठो अपूर्वा जी सगाई? हाँ न अपूर्वा जी सगाई बि न आहे। तव्हां ॾिठो, मूंखे ख़बर कान्हे छा थो अचे, पर जेको बि अचे थो तव्हां ॾिठो, मां बि ॾिसी थो अचां। मां ॿुधां पई हाँ हिकिड़ो मिंट अरे मुंहिंजी गाॾी त हिते ई बीठी हुई, मूं हिते ई त पार्क कई हुई, ॾिसण कोन थी अचे। अरे चाबी बि कोन थी ॾिसण अचे, ॾिसां नंढे पर्स में वरी न हिनमें त कोन थी मिले मूंखे। पक वेसण जी आदत जे करे कार जी चाबी इग्निशन मां कढण विसरी वई आहे। ओ झूलण, मुंहिंजी गाॾी थी वई आहे चोरी। छा करियां? केॾां वञां, कंहिंखे ॿुधायां? कुझु सम्झ में नथो अचे। अरे पंहिंजे फ्रेंड कमिश्नर खे फोन करणो ई पवंदो। हेलो मिस्टर ख्यालानी। Yes, Mrs. Ramchandani, how are you? अरे आई एम नॉट वेल, बीपी हाई आहे, टेंशन आहे, ॾाढी परेशान भी आहियां। डॉक्टर प्रदीप राय सिंघानी जी वटि वञो न, हू हार्ट स्पेशलिस्ट बि आहिनि। अरे तव्हां सम्झो नथा, मुंहिंजी गाॾी चोरी थी वई आहे। ओ गाॾी चोरी थी वई, उहा बि तव्हांजी? कॾहिं, किथां ऐं कीअं? अॼु सुबुह जो मुंहिंजे ऑफिस जे कंपाउंड मां। ओके, टेल मी द नंबर ऑफ द कार। हाँ, मुंहिंजी गाॾी जो नंबर आहे MH023489। डोंट वरी, हींअर ई तव्हांजी गाॾी जो नंबर फ्लैश थो करायां। प्लीज जल्दी करो। ओके, चिंता न कयो। ओ मुंहिंजा झूलण, गाॾी जल्दी मिली वञे, न त वरी ॿुधणी पवंदी हिनजी रामायण महाभारत मुंहिंजे वेसर जी आदत ते। छा करियां? हिननि खे फोन करियां? न मां फोन न कंदसि, वरी नाराज़ थी वेंदा। वरी पर करिणो त पवंदो ई। सॉरी। अरे सॉरी छो पई चई? अरे तव्हां ॿुधो त सही, मां तव्हांखे पहिरीं खां ई सॉरी पई चवां न। हमेशा वांगुरु कुछ विसरी वई छा? अरे तव्हां मूंखे केतिरा भेरा सम्झायो, कार जी चाबी आहे न इग्निशन मां हमेशा कढंदी कर। अॼु विसरी वई, वरी गाॾी थी वई आहे चोरी। और तुंहिंजी गाॾी जी मां जो पुट। अरे तव्हां ॿुधो, गाॾी न ॾियो, मूं कमिश्नर खे न फोन करे छॾियो आहे। अरे कमिश्नर जी मां जो पुट भेण सां मां तव्हांखे चवां वेठी, तव्हां गाॾी न ॾियो प्लीज। अरे तुंहिंजी मां जो पुट मुंहिंजी। हाँ, मां तव्हांखे हाणे आख़िरी वार्निंग थी ॾियां, मुंहिंजे भाउ जे बारे में त तव्हां हिकु बि लफ़्ज़ न चवंदा। न ग़लती त सभु मुंहिंजी आहे। सुबुह उथी करे तुंहिंजे लाइ चांहि ठाही है। अरे हिन में कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे? चाय ठाहे करे तुंहिंजो बैग सजायो, बैग सजाए करे गाॾी चमकाए करे वरी पाण हलाई। अरे इहो त तव्हां रोज़ कंदा आहियो। पाण हलाए करे तोखे ऑफिस ताणी त मां पहुचाए आयासीं। ओ हाणे मूंखे यादि आयो,
सुबुह जो तव्हां ई मूंखे गाॾी में न ऑफिस में ड्रॉप करे गाॾी पाण सां खणी विया न तव्हां वटि आहे न गाॾी हा मूं वटि इहा ओ मुंहिंजा झूलण अरे ॿुधो जॾहिं गाॾी तव्हां वटि हुई मां केॾी देरि खां वठी परेशान आहियां मूंखे पहिरीं छो कोन ॿुधायव अच्छा ठीकु आहे गाॾी तव्हां वटि आहे न त हाणे जल्दी अचो हलूं था डिनर ते गॾिजी अरे तुंहिंजी डिनर जी मां जो पुट अचा कीअं अरे हाईवे तां अचो जल्दी पहुची वेंदा अरे हाईवे जी मां जो पुट अरे तोखे लॻी आहे राति जे खाधे जी हिते मूंखे पुलिस वेठी आहे पकड़े ऐं मूंखे कराए पई नाश्तो ढंढनि ऐं मोचड़नि सां अरे मूंखे हिते खां चटाए अरे पुलिस वरी कहिड़ो लफड़ो कयो था अरे चोरी करण खां पोइ सीना ज़ोरी करण वारी मुंहिंजी ज़ाल सदोरी ही त बि तुंहिंजी त कारिस्तानी आहे अरे मूं छा कयो अरे सभिनी जी मां जो पुट अरे तुंहिंजे ई चवण ते त कमिश्नर फ्लैश करायो नंबर ऐं मां पहुची वियसि अंदर ऐं थी वियो मां जो पुट ॾिठो न केतिरी वेसर खाधी आहे हर शइ भुलिजी वेंदी आहे ऐं सहणो पवंदो आहे मुड़ुस खे पर तव्हां कोन भुलिजो छा सिंधु दर्शन खे सब्सक्राइब करण ऐं मूंखे बि न भुलिजो मां आहियां छॾे नाले खे ऐं तव्हां कयो सब्सक्राइब ऐं मां वठां थो इजाज़त जय झूलेलाल